नाज़िन हीअ कहाणी आहे हिक ख़ुददार शख़्स जी जंहिं बरसात सबबि होटल रही पट थियण बावजूद हिम्मत नाहे हारी। कंहिंजे आॾो हथ टंगण बदिरां महिनत मज़दूरी करे पेट पालींदड़ धणी बख़्श छुटो जी ज़िंदगीअ बाबति ॾिसूं था। तोंग मां धरती टीवी जे रिपोर्टर ख़ादिम ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। रही पट थियल कमरा हिक ख़ुददार शख़्स धणी बख़्श छुटे जी होटल जा आहिनि, जेको गुज़िरियल 30 सालनि खां हिननि कचनि कमरनि में होटल हलाईंदो हो। पर 2022 जे तेज़ तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ही निमुनि जा सावा वण संस होटल जे लाइ छांवरो मुहैया कनि था। हिननि निमुनि जे सावनि वणनि हेठि माण्हू अची वेहनि था ऐं वटाउंस चांहि जो अधु कोप पीअनि था ऐं सुकून हासिल कनि था। तारीख़ी मीरी बुठी ऐं रतननाथ मंदर जे विच ते क़ाइमु ही होटल तोंग खां दुरिजी वेंदड़ रोड ते आहे। धणी बख़्श छुटो सुबुह सवेर धनारनि खां खीर वठी ईंदो आहे, जेको हाणे चुल्हे में रखंदो आहे ऐं पोइ वरी पासे मां रतननाथ कुंदरीअ जे वहंदड़ शफ़ाफ़ पाणीअ मां पाणी भरे ईंदो आहे। पाणी भरे अचण खां पोइ हू पंहिंजी दूंहीं दुखाईंदो आहे ऐं उन दूंहीअ ते जेका चांहि ठहंदी आहे उहा चांहि पंहिंजे गिराकनि खे ॾींदो आहे। धणी बख़्श छुटो भिटाईअ जे बेतनि जो शौक़ीन ऐं तमामु पुराणो माण्हू आहे, जेको असां कॾहिं बि मायूस नाहे ॾिठो। कन पट कातड़ी कनो जा कन चीर, सिधा वेहन साम्हूं आशिक उतर हीर, त साॾेई कन खे हू साहिब दादा शरीर, जे फना थिया फ़क़ीर हलो त क्या पसूकरीर। कन पट कापड़ी कनो जा कन कट, दूहां जिनी दुखाया हली मथे हट, काक जिनी जे खट हलो त क्या पसूकरीर। लतीफ़ सरकार शायदि अहिड़नि ई माण्हुनि जे लाइ फरमायो आहे त छुली पो म छपरे ॾुली छॾ म ॾेह, पसियो वण वतन जा वड़कियो अचो वेह, सॼण ऐं साणेह कंहिं अणासीअ विसिरे। सॼण ऐं साणेह सां बेइंतहा मुहबत करंदड़ ही ख़ुददार शख़्स धणी बख़्श छुटो पंहिंजे अल्लाह जा बि हक़ अदा करे थो त पंहिंजी ख़ुददारीअ ऐं गैरत सां जीए बि पियो। सच पुछो त अहिड़ा इंसान हिन धरतीअ जी सूंह आहिनि, जिन जे करे ही जहान हले पियो। कैमरा टीम मुज़मिल ख़ासकेली सां गॾु ख़ादिम ख़ासकेली, धरती टीवी न्यूज़, तोंग, कोहिस्तान।